आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आहियां मुख्तियार जरवार। प्यारा संधवासियों, सिंध के मौसम की नई तातरीनी अहम रिपोर्ट खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थिया आहियूं। अॼु आहे 31 जुलाई 2026। अॼु शाम रात का सिंध के कहिड़नि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो शुरू थींदो। सुभाणे ऐं परीं ताईं इहे बरसातूं किथे किथे पखिड़िजी वेंदियूं। तमामु तफ़सीली रिपोर्ट इन वीडियो में शामिल आहे, तो वीडियो के आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो। जेकॾहिं चैनल ते नयो आहियो तो चैनल के सब्सक्राइब कंदा, वीडियो के लाइक कंदा ऐं हिकु दफ़ो कमेंट करणु न विसारींदा। त साईं मुंहिंजा मौसम जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त जेका पेशन गोई कई हुईसीं, पेशन गोई जेका हुई, जेका अपडेट हुयूं, जेका कल्ह बि असां तव्हांखे ॿुधायो त हीउ जेको सिस्टम आहे हिन वक़्तु इहो राजस्थान जे इलाइक़नि में, गुजरात राजस्थान जी हदनि ते मौजूदु आहे। अॼु शाम राति खां मौसम में तब्दीली शुरू थींदी ऐं असांखे उमेदु आहे त अॼु सुठा इम्कान आहिनि बरसाति जा, ख़ासि तौर ते थरपारकर, मिठी, इस्लामकोट, डिपलो, नगर पारकर, छाछरो वारे इलाइक़नि में। साईं मुंहिंजा अॼु शाम राति खां ई सिस्टम सिंध में दाख़िलु थींदो। इन खां पोइ सुभाणे परीं ऐं अरीं यानी कि 1 ऐं 2 अगस्त ते ही सिस्टम जेको आहे वधीक सिंध जे ॿियनि इलाइक़नि ते पखिड़िजी वेंदो। जंहिंखां पोइ उमरकोट, कुनरी, सामारो, पिथोरो, मीरपुरख़ास जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा, सिधड़ी, डिगड़ी, चिड़ो, कोट गुलाम समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जा इम्कान आहिनि। गजगोड़ सां, खींवण सां, तेज़ हवाउनि सां बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। सिम जा इन खां अलावा सागड़, शहदादपुर, सिंजोरो, टंडो आदम, खिपरो, जाम, नवाज़ली, शाहपुर चाकर, टंडो लया, टंडो मोहम्मद खान, मटियारी ऐं हैदराबाद डिवीज़न जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा इन सिस्टम मां बरसातूं हासिल करे सघंदा। तंहिं जा बदीन, मातली, तलाह, टंडो बागो, गोलाड़ची, ठिठो, सुजावल, जाती, मीरपुर, बठोरो, चंबड़, झिरक ऐं कराची जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा हिन सिस्टम मां किथे हल्की त किथे विचोली बरसाति हासिल करे सघंदा। तंहिं जा इन सिस्टम मां विचोली बरसाति जा इम्कान आहिनि। ख़ासि तौर ते शहीद बईनदराबाद, नवाबशाह, सकरन, काज़ी अहमद, नौशरो, फिरोज़, मोरो, कंडियारो, भिरियाप, सिटी मेहरापुर, ठारोशाह, दादू, जामशोरो, सेवण, मांजंद, मेहड़, खैरपुर, नाथनशाह, खैरपुर, सखर, रोड़ी, पनवाकिल, घोटकी, मीरपुर माथेलो, उबाड़ो ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे विचोली बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। सिम जा वधीक ॻाल्हि कजे त लाड़काणू, रतोदेरो, कंबर, शहदादकोट, जैकबाबाद, शिकारपुर, कशमोर, कंदकोट ऐं भरपासे वारा इलाइक़ा बि उमेदु आहे त हिन सिस्टम मां कुझु न कुझु बरसातूं हासिल करे सघंदा। साईं मुंहिंजा वधीक जेकॾहिं तव्हांखे हिन सिस्टम मुतलिक़ ॿुधायूं त हिन सिस्टम जो घणो जेको फोकस हूंदो उहो ॾखिण, ओभर ऐं विचोली सिंध जे इलाइक़नि ते हूंदो। ख़ासि तौर ते जेके साहिली पट्टी वारा ऐं ॾखिण उभरंदी सिंध जा इलाइक़ा आहिनि उते सुठियूं बरसातूं थींदियूं, गजगोड़ सां, खींवण सां ऐं तेज़ अस्कारा जा सुठा इम्कान आहिनि, जिते 100 खां 150 मिलीमीटर ताईं बरसातूं थी सघनि थियूं। तो हीअ बि हिन वक़्त जी सूरत हाल। वधीक वीडियो जे लाइ असांजे वीडियो खे ॾिसंदा रहिजो।